अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। प्रोग्राम महरान जा रागी साण करे आवां जी ख़िदमत में तव्हांजो पंहिंजो मोहम्मद अशरफ बलोच ऐं असां सां गॾु असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब। साईं मुंहिंजा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ख़ुशि आहियो? सभु ख़ैरु? दुआ गुआयूं। गुज़िरियल हफ़्ते तबियत में मज़ो कोन हो नसीर भाई। इलाही दोस्तनि महसूसु कयो त नसीर साहब जी तबियत में त इहा त वाक़ई मूंखे ख़बर आहे, पर इहा जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे कीअं ख़बर पई त तव्हांजी तबियत में माना उहा शौक़ी कान हुई? आउं सम्झां थो त हीअ आवाज़ चुगली खाईंदो आहे त जेकॾहिं माण्हू अंदरां ख़ुशि आहे त आवाज़ बि ख़ुशि हूंदो आहे ऐं जेकॾहिं माण्हू अंदरां थोरो हेठि मथे हूंदो आहे त पोइ ज़रूरु आवाज़ ई चुगली खाईंदो आहे त तूं ठीकु न आहीं बाबा। अच्छा, आवाज़ जो एॾो तालुक़ु आहे साईं? मुंहिंजो ख़्यालु आहे त यकीनन तव्हां जेकॾहिं इहे मौलालीअ जो कॉल बि आहे त ॻाल्हायो त सुञा था वञो न त तव्हीं छा आहियो। वाह 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 वाह। त इहा ख़बर पइजी थी वञे त ॿियो वरी थोरो आवाज़ में कुझु न कुझु गड़बड़ बि हुई। अच्छा, इहा जेका गड़बड़ हुई नसीर भाई त मूं सोचियो पिए, मूं चवां तव्हांखे पुछंदुसि छो त मूंखे इहा त ख़बर हुई त हिकिड़ी तबियत जेका नासाज़ तव्हांजी न थी आहे उहा जेका थी आहे, जेको तव्हां पंध पेचरा कया हाणे थोरो प्रोग्राम खां हटी करे, जी बिल्कुलु ठीकु आहे न, प्रोग्राम ते पोइ ईंदासीं त आउं माना हिकु तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे ऐं आउं सम्झां थो जेके दोस्त ॾिसनि पिया जेके ॿुधनि पिया त नसीर भाई तव्हां हिंगलाज विया आहियो माशाअल्लाह ऐं लतीफ़ साईं बि ॻायो आहे सुर राम कली में। पोइ इहो सफ़र असांखे थोरो ॿुधायो महिरबानी। अशरफ, जेकॾहिं आउं इख़्तिसार सां ॿुधायां त ज़ाहिर त हिकिड़ो दूर दराज़ जो सफ़र आहे ऐं हिंगलाज हाणे त वरी बि आसान थी पियो आहे जो माण्हू हैदराबाद मां जेकॾहिं वञे ऐं पंहिंजी गाॾी आहे 4 व्हील आहे त 4-5 कलाक बलोचिस्तान में ऐं पोइ केच मकरान रोड आहे, छो त अॻिते वरी पुनूह जो पंधु आहे, पुनूह जो पंहिंजो किलो आहे, ख़ुशदार आहे, तुर्बत आहे, ग्वादर आहे, पर ही केच मकरान ॾांहुं वेंदे उथल शहर अचे थो। अच्छा, उथल शहर खां जेको रस्तो निकिरे थो उतां कलाकनि जे पंध ते हिंगलाज आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त ग्वादर पोर्ट थियण खां पोइ इहे रस्ता एॾा त हसीन आहिनि जो तव्हांजी दिलि चवंदी त तव्हां रुॻो वेठा रोड खे ॾिसो, के हसीन ख़ूबसूरत जिस्म ऐं चहिरे ऐं कंहिं रकासा वांगुरु उहो बदन वांगुरु उहो रस्तो हले थो। पर हिंगलाज वरी जॾहिं माण्हू हुते पहुचे थो कलाक ॾेढ खां पोइ त उतां 14-15 किलोमीटर वरी अंदरि आहे, पर उहो हिकिड़ो जबलनि जे विच में हिकिड़ो नानी मां जो जेको मंदरु आहे। जी जी। हाणे ॾिसो, जेकॾहिं थोरनि लफ़्ज़नि में चइजे त ही उहो अज़ीम हिंगलाज जो मंदरु आहे जेके हज़ारे सालनि जो पस मंज़र आहे। महात्मा बुद्ध खां वठी श्री रामचंद्र, सीता, लक्ष्मण ऐं इवन गुरु नानक साईं, गुरु गोरखनाथ ऐं परे चो वञूं असांजो भिटाई सरकार जोगिन सामिन सां गॾिजी उन यात्रा ते विया आहिनि। त आउं सम्झां थो त मुंहिंजे लाइ हिकिड़ी वॾी सआदत हुई त आउं पंहिंजे दोस्तनि ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी डॉक्टर ऐं PTV जो प्रोड्यूसर आहे ऐं गॾोगॾु डॉक्टर रफ़ीक असांजो ॼण आहे ऐं माजिद अली लाशारी असांजो ग्रुप हो। पर असांजी ख़ुशनसीबी जेका हुई उहा त उथल शहर जो जेको सरदार आहे साईं मोहम्मद हसन अंगारिया, उनजो पुटु ज़ुल्फ़िकार अली अंगारिया असांजो मेज़बान हो। इन करे असीं नानी मां जे उन बेहद पुरपेच ऐं ॾुखोईंदड़ ऐं तकलीफ़ त सफ़र में जॾहिं असीं पहुतासीं ऐं असां जॾहिं हिंगलाज माता नानीअ जो जेको मूर्ति आहे जंहिंखे क़रीबन 33,000 साल ॿुधायो थो वञे, त जॾहिं माउ जो दीदार कयोसीं त उनखे ईअं ई ॾिठोसीं त असांजे शाह लतीफ़ बि उनखे ईअं ई ॾिठो हूंदो, गुरु नानक उनखे ईअं ॾिठो हूंदो, गुरु गोरखनाथ उनखे माता खे ॾिठो हूंदो। त अलमुख़्तसिर त इहा असांजे जोगिन सामिन कनकट ऐं कापट, कन चीर कापड़ी, अंग भभूती, लाहूती, पुरबिया, एॾा हसीन हसीन नाला आहिनि इन्हनि जोगिन जा। जेके भिटाई साईं जेको मशहूर जेको बैत आहे उहो कहिड़ो आहे जेको ईअं नानी मात जेको चयो आहे या इन्हनि पंधनि पेचरनि ते चयो आहे? अशरफ, सॼो रामकली जेको दास्तान आहे शाह साईं जो, जोगी अहिड़ा जहान में नूरी ऐं नारी बरी जिन बारी आउं न जीअंदी उन रे। त शाह लतीफ़ गंजे टोकर ते जेका असांजे काली माता जो मंदिर आहे, सभिनी जेके दोस्त जेके सियाहत इन्हनि खे ॼाणनि था उन्हनि खे ख़बर आहे त हैदराबाद में गंजे टोकर ते काली माता जो मंदिर आहे। उतां ई घणो करे अॼु खां 400-500 साल पहिरीं जोगी सामी पंहिंजो सफ़र उतां शुरू कंदा, जबलनि तां हलंदा, कष्ट काटींदा, ॾुखियायूं बर्दाश्त कंदा ऐं उनखे तीर्थ यात्रा ते वेंदा हुआ। त शाह साईं जो जेको उन बैत जो अहम बैत आहे उहो नागा नानी हलिया हिगला चा हली देखी जिन द्वार का महसिन मली आगे जिन अली आओ न जीअंदी उन रे।
त हर को मज़हब फ़िक़ह वारो पंहिंजे पंहिंजे हिसाब सां नानी जे आस्थाने ते पहुचे थो ऐं पंहिंजो पंहिंजो अक़ीदत जो सलाम पेश करे थो। वञण में छा आहे साईं? जी बिल्कुलु। ॾिसो न हिकिड़ी जेका हिकिड़ी शइ आहे जंहिंजी हिस्टोरिकल हिकिड़ी माना पोज़ीशन आहे जी बिल्कुलु। या उन जेका हिस्टोरिकल हिकिड़ी वॾी हिकिड़ी माना रखे थी, उते वञण में छा आहे, वञणु घुरिजे। ऐं सम्झां थो त हुननि हिकिड़ो जेको कष्ट आहे न उन जी हिकिड़ी हद मुक़ररु कई आहे त एतिरियुनि तकलीफ़ुनि मां जॾहिं गुज़रबो न त माण्हू अंदरां ॾाढो पंहिंजे अक़ीदे में ऐं इंसान दोस्त थियण में गुरबत में गुज़ारण में पुख़्तगी हुन जे ईंदी। त इहो हद मुक़ररु थी त जोगी सामी जेकॾहिं एसि ताईं वेंदा त हुननि खे ज़िंदगी जूं तकलीफ़ूं पोइ का बि तकलीफ़ हुननि खे तकलीफ़ महसूसु न थींदी। त इन ख़्याल सां ई असांजा जोगी सामी उन यात्रा ते वेंदा रहिया आहिनि। मुंहिंजी ख़ुशनसीबी जो आउं थी आयुसि। वाह वाह, तमामु सुठी ॻाल्हि आहे। अच्छा नसीर भाई, जीअं तव्हां ॻाल्हि कई त जीअं माना यात्री वेंदा हुआ गंजे टकर खां, त इलाही माण्हू वरी जॾहिं लाल शहबाज कलंदर साईं जो मेलो लॻंदो आहे उन खां 3 ॾींहं ते वरी वेंदा आहिनि पंहिंजो लाहौतला मक़ाम। इहो बि ईअं सफ़र आहे न? बिल्कुलु सही था चओ, छाकाणि त इहे रस्ता हिकिड़ो त सेवण खां रस्तो आहे जिते लाल साईं जे मेले ख़तमु थियण खां पोइ सभई जेके पांधीअड़ आहिनि उहे पोइ नूरानी सरकार ते ऐं लाहौत जो जेको सफ़र आहे असांखे ख़ुशी आहे त असां शाह नूरानी साईं जो बि नूरानी नूर है हर बला दूर है, तव्हां बि दीदार कयो आहे, असां बि कयो आहे, पर लाहौत बि असां थी आया आहियूं, माना लाहौती आहियूं असीं। तव्हां बि लाहौती आहियो, असीं लाहौती। नसीर भाई, सच पुछो त ॾाढो मज़ो आयो, पर हाणे जेके दोस्त ॾिसनि पिया या जेके पाण खे ॿुधनि पिया उहे वॾे तजसिस में हूंदा त अॼु असां कहिड़े महान फनकार जे मथां जेके मेहरान जा रागी आहिनि, जेके असांजा हीरोज़ आहिनि, सिंध जी सुञाणपनि, उन्हनि जे लाइ किताब खुटी वेंदा, लफ़्ज़ खुटी वेंदा, दास्तान खुटी वेंदा, जेकॾहिं असां उनजी मदाह में ॻाल्हायूं या उनजी शख़्सियत ते ॻाल्हायूं त अॼु वरी मेहरान जा रागीअ जी जेका कश्ती सम्झो, ॿेड़ी सम्झो, गाॾी सम्झो, वरी ख़ैरपुर में टालपुर वॾा में बीठी आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त ख़ैरपुर सखर इहो जेको पासो आहे, हिते कई शाइर पैदा थिया, कई नक़ाद पैदा थिया, कई फनकार पैदा थिया। उन्हनि ई फनकारनि में सोरा फ़क़ीर बि असांजो हिकिड़ो हीरो हो, जंहिंजे नाव ते, जंहिंजी शख़्सियत ते अॼु को प्रोग्राम पाण पेश कंदासीं। हाणे ॻाल्हि ॿोल त पंहिंजी काफ़ी थी आहे पंहिंजो नसीर भाई, त हाणे दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त सोरा फ़क़ीर जो मुर्तज़ा मजबूर साहब खे मजबूर कंदासीं त असांखे हिकिड़ो सुठो ख़ूबसूरत नग़मो ॿुधाए ऐं ॾेखारे, उनखां पोइ वरी उन शख़्सियत ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। त दोस्तो अचो त सोरा फ़क़ीर जो ॿुधूं था ऐं ॾिसूं था ही कलाम। साडी हक दे नाल हयाती है, साडी हक दे नाल ओ हयाती है, इहो रूह जिस्म विच ज़ाती है, साडी हक दे नाल ओ हयाती है, साडी हक दे नाल ओ हयाती है, इहो रूह जिस्म ओ माला रूह जिस्म विच ज़ाती है, साडी हक दे नाल ओ हयाती है, साडी हक दे नाल। जेकी जींदे ई मर जी सल पे विच हर दो जहान कवि सल पे, जेकी जींदे ही मर जी सल पे विच हर दो जहान कवि सल पे, हो दलाया हयात दा पी सल पे, दलाया हयात दा पी सल पे, जिना छाती अंदर पाती है, साडी हक दे नाल ओ हयाती है, साडी हक दे नाल ओ हयाती है, इहो रूह जिस्म ओ माने रूह जिस्म विच ज़ाती है, साडी हक दे नाल ओ हयाती है, साडी हक दे नाल। सिर इज़हार वेखी नानी हुन संगुन वार वेखी, अल इंसान सिर इज़हार वेखी ओ नानी हुन संगुन वार वेखी, करवन हम दावी चार वेखी।
है साडी हक दे नाल खुश खैर मोहम्मद ओ खुश खैर मोहम्मद पये खबर किना मता बोल सुनावी बिहार बिना खुश खैर मोहम्मद पये खबर किना मता बोल सुनावी बिहार बिना ओ सिर सदक सदक सवार तिना सिर सदक सदक सवार तिना जिला जिस्म जिस्म जिला जिस्म जिस्म गाती है साडी हक दे नाल ओ हयाती है साडी हक दे नाल इहो रूह जिस्म विच जाती है साडी हक दे नाल ओ हयाती है साडी हक दे नाल वेलकम टू बैक नसीर भाई हाणे जीअं मूं तव्हां सां ज़िक्र कयो वक़फ़े खां अॻु में त सोहरा फ़क़ीर जे बारे में हाणे ही जेकी आहिनि पाण जेका जिन शख़्सियतनि जे बारे में गुफ़्तगू करे रहिया आहियूं जी त उन में नंबर 1 जेका तव्हां इदारो सम्झो सिख्या घर सम्झो या जेको आर्टिस्टनि खे वाद वीज में जंहिं इदारे वॾो कंट्रीब्यूशन ॾेखारियो उहो त हूंदो रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी हाँ उन खां पोइ माना रेडियो पाकिस्तान कराची जी हाँ वरी काफ़ी वक़्त खां पोइ वरी रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जो हिकिड़ो वॾो हिकिड़ो कंट्रीब्यूशन रहियो आहे जी हाँ ऐं आउं सम्झां थो त सोहरा फ़क़ीर जो जेको पाण ज़िक्र करियूं पिया नसीर भाई त उन जी सॼी कंट्रीब्यूशन जेका आहे उन जी वाद वीज जेका आहे सा रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर तां थी आहे जी हाँ पर उन खां अॻु में हू फ़क़ीर बि हूंदो हो जी ॻाईंदो वॼाईंदो बि हो हाणे तव्हां सोहरा फ़क़ीर खे कीअं ॾिठो सर पहिरीं त तव्हां जेको रेडियो पाकिस्तान जो क्रेडिट आहे फ़नकारनि जे हवाले सां ॿ करोड़ ते बि ॻाल्हाइजनि जी हा। त दरअसल हुकूमत वक़्त जी जेका रेडियो स्टेशन या मीडिया कंहिं बि शहर में क़ाइमु कंदी आहे त उन जो हिकिड़ो मक़सदु तफ़रीह त हूंदो आहे टू एजुकेट आहे माण्हुनि खे तालीम ॾियणी आहे तालीम ॾियणी आहे, टू इन्फॉर्म आहे माण्हुनि खे मालूमात ॾियणी आहे आगाह करिणो आहे ॾुख सुख खां हाल खां ऐं टियों जेको अहम आहे उहो तफ़रीह टू एंटरटेन आहे त हर शहर में जॾहिं का बि रेडियो स्टेशन क़ाइमु थिए पई त उनखे उन जे आस पास जो जेको अशरफ टैलेंट आहे उनखे ज़रूरु इनकरेज करणु इहा उनजी तमामु वॾी ज़िमेदारी आहे रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जॾहिं क़ाइमु थियो रेडियो हैदराबाद क़ाइमु थियो त फ़क़ीर ईसा मख़दूम साईं तालिब मौला जिन जे घराणे मां आयो सुभान अल्लाह। जेको उनजो हाज़िरी जो फ़क़ीर हुयो जंहिं सदारंगी गायकी जो जेकॾहिं असीं रुगो सदारंगी गायकी ते ॻाल्हायूं चपड़ी अख़्तारो ऐं सूफ़ियाणो कलाम सुफ़ियान कलाम उन खां पोइ सचल साईं जे दरगाह जो असांजो फ़क़ीर अब्दुल गफ़ूर जेको आहे उहो रेडियो हैदराबाद ते आहिस्ते आहिस्ते ॾिसो न शोलो भड़कियो त शमा वरी त परवाना उन ते मिलणु शुरू थी विया बिल्कुलु ईअं ई असीं जेकॾहिं थोरो अॻिते हलूं त वरी जॾहिं 80 जे 90 जे ॾहाके में रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर सिंध जी वॾे में वॾी 3 नंबर रेडियो स्टेशन क़ाइमु कई वई त तव्हां पाण चयो त हू त सचल साईं जी नगरी आहे बिल्कुलु असां ख़ुश ख़ैर मोहम्मद हिस्पाणी जी नगरी आहे सुभान अल्लाह। डॉक्टर तनवीर अब्बासी आहे जेको छा चइजे त अवीं पारस न आहियो सुपरी असीं बि पारस न आहियूं प्यार छुई वियो असां ॿिन्ही खे सोना थी पिया आहियूं हा 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 त इन स्टेशन केतिरनि ई आवाज़नि खे जेके हिते हुते दरगाहुनि ते सदारंगी गायकी में मशहूर हुआ उन्हनि खे पाण ॾांहुं अट्रैक्ट कयो हाणे हिकिड़ो ॾिसो न चकमको उन ते सभई डोड़ंदा आया त टालपुर वॾा आहे जेको उहो इलाइक़ो आहे जिते जा मीरासी पंहिंजे राग वेराग में इहो हुनजो कारोबार या हुनजो धंधो या ईअं चइजे त ज़रिए मुआश उहो सोहरा फ़क़ीर जे ख़ानदान जो इहो ई आहे जेको तव्हांखे ख़बर आहे त बिल्कुलु। राग वेराग थींदो ख़ुश ख़ैर मोहम्मद हिस्बाणी साहब बि दरगाह सां वाबस्ता लॻा पिया आहिनि साईं दुर मोहम्मद हिस्बाणी साहब वाबस्ता लॻा पिया आहिनि वरी सचल साईं जो सुभान अल्लाह जेको दरगाह आहे उहो त वरी सदारंगी बेदुल गायकी फ़क़ीर जो वेकिस फ़क़ीर त इहे सभु वरी शयूं पर ख़ुदि जॾहिं टालपुर वॾा जो अशरफ से ज़िक्र कंदासीं त पोइ असांखे साईं अली मोहम्मद फ़क़ीर टालपुर जेको नज़र ईंदो मेरे मन में मोहन बसता मेरा कौन पछाणे रस्ता त इहे
उन दरगाह जे आसपास टालपुर वॾा में पैदा पियो थिए। अच्छा। मीरासी घराणो आहे ऐं राग विराग उनखे विरसे में आहे। पर हाणे इहा ॻाल्हि तय आहे त सोहराब जेको आहे पहिरें मरहले में तव्हांखे ॿुधायां थो त हुनजो राग रुॻो ॿुधणु आहे ऐं फ़क़ीरनि सां शामिलु थियणो आहे सुंग में। अकेलो या सोलो या अकेले जी परफॉर्मेंस उहा त हुनजी पोइ पई अचे। जी हा। हू अचे पियो पहिरें मरहले में तबला नवाज़ जी हैसियत में, अच्छा। ढोलक जे नवाज़ में, छाकाणि त मंगणहार मीरासी जी हा। इहो उन्हनि खे रिदम घणो उन्हनि खे विरसे बिल्कुलु में आहे। बिल्कुलु हा। त ही पंहिंजो इब्तिदा में तव्हांखे ख़बर आहे त ख़ुर्शीद अली ख़ान सखर जो ज़बरदस्त गवैयो आहे। उन सां गॾु हुन हिकिड़े रिदम प्लेयर जी हैसियत में पंहिंजे सफ़र जो आगाज़ कयो आहे। जी। अच्छा नसीर भाई, इहो जेको ज़िक्र पाण करियूं पिया त सोहराब फ़क़ीर जे बारे में माना त जीअं त तव्हां जेको ज़िक्र कयो, पर मूंखे चिटी तरह यादगिरी आहे, सो वक़्तु कीअं गुज़री थो वञे। जी। सईद अल्लाह बख़्शा बुखारी साईं असांजो वॾो ब्रॉडकास्टर हो, बेशक, ऐं तव्हांखे ख़बर आहे इहे माण्हू हरू भरू कंहिं माण्हू सां माना विचड़ंदा कोन हुआ। माना जंहिंमें का शइ बिल्कुलु 100% हूंदी त उन खे ई पास कंदा हुआ। जी हा। पर जंहिंमें का थोरी घणी कचाई सचाई हूंदी त उन खे ई माण्हू एतिरो कोन कंदा। सही था ऐं इहो क्रेडिट वञे थो सोहराब फ़क़ीर जे हक़ में या उन जे फ़न ते, त इन सां सोहराब फ़क़ीर खे 1983 में जॾहिं अल्लाह बख़्शा बुखारी साहब खैरपुर में वियो आहे एज़ ए प्रोग्राम मैनेजर, पर एज़ ए स्टेशन डायरेक्टर। ऐं उन टाइम में जेका खैरपुर जी रेडियो स्टेशन हुई नसीर भाई, उहा डिस्ट्रिक्ट काउंसिल में हूंदी हुई। ऐं उन टाइम में बोर्ड ठहियो हो हिकिड़ो, ऐं उन बोर्ड जो कमु हूंदो आर्टिस्टनि खे ॻोल्हणु पास करणु। उन बोर्ड ते हिकिड़ो लतीफ़ो आहे, उहो तव्हांखे मां अॻियां ॿुधाईंदुसि। पर इहो माना इहा तय थियल आहे त सोहराब फ़क़ीर खे जेको ऑडिशन में पास कयो आहे सो अल्लाह बख़्शा बुखारी पास कयो आहे। ऐं उन खां पोइ वरी जॾहिं स्टेशन जो बाक़ाइदा इफ़्तिताह थियो आहे त मूंखे यादि आहे त उन टाइम में मोहम्मद ख़ान जुनेजो साहब जेको प्राइम मिनिस्टर हो, उन इफ़्तिताह कयो आहे। ऐं पीर इसहाक़ माना सरंदी साहब पंहिंजो तमामु साईं मोहतरम मौलान खे जन्नत में जायूं ॾे, उहो स्टेशन डायरेक्टर हो। उन खां पोइ वरी सोहराब फ़क़ीर जी वाद विज थी आहे। पोइ वरी जहांगीर कुरैशी साहब उते विया आहिनि त उन्हनि ॻाल्हि कई त मूंखे म्यूज़िक सेक्शन मिलियो ऐं पोइ मूं वरी थोरो हुन ते कमु कयो। त हाणे उनजो तारुफ़ मूं वटि नसीर भाई पियो आहे। ऐं असां कोशिशि कंदासीं त सोहराब फ़क़ीर जे पुट सां पोइ ॻाल्हि ॿोल करियूं, जहांगीर साहब सां ॻाल्हि ॿोल करियूं। हाणे दोस्तनि ज़रूरु राब्तो कयो हूंदो, पर छो न हिकिड़ो नग़मो ॾिसूं ऐं ॿुधूं था, उन खां पोइ वरी मुख़्तसिर तारुफ़ पेश कंदासीं। त दोस्तो अचो त सोहराब फ़क़ीर जो ही ख़ूबसूरत कलाम तव्हां बि ॾिसो ऐं ॿुधो, असीं बि ॾिसूं ऐं ॿुधूं था। मौलाया साकू आन मिलाया, मौलाया साकू आन मिलाया, हो मौलाया साकू आन मिलाया। दस शहीदा आहा पर दे, हो दस शहीदा आहा पर दे। अमीर सैया देव, अमीर सैया देव। सजन दे काल रे, अमीर सैया
अमिर सैया दे ओ सोना आया मेरे दे ओ हबी आया मेरे दे अमिर सैया दे अमिर सैया दे खैर मोहम्मद की खुशियाँ होया ओ खैर मोहम्मद की खुशियाँ होया बाबा वो लाल लबे हो करो सैया लाल लबे अमिर सैया दे अमिर सैया दे ओ सोना आया मेरे दे ओ सोना आया मेरे दे अमिर सैया दे अमिर सैया दे वेलकम टू बैक दोस्तों प्रोग्राम महरान जा रागी में असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु महरान जा रागी में असां जंहिं पंहिंजे सिंध जे हीरोज़ जी ॻाल्हि करे रहिया आहियूं उहो हीरो आहे सोहराब फ़क़ीर। नसीर भाई हाणे जीअं तव्हां तबले जी ॻाल्हि कई त पहिरीं सोहराब फ़क़ीर माना तबले ते जेको सो मदद कंदो उन खां पोइ वरी ही थियो आहे माना आवाज़ जी तरफ़ मुतवजा थियो आहे। उहो बि चवंदा ख़ान साहिबु ख़ुर्शीद अली ख़ान पोइ हुनखे कुझु चयो त बाबा इन शइ खे छॾे हिन तरफ़ अचु। हाणे पहिरियों सुवाल इहो आहे नसीर भाई त जेके काफ़ी आर्टिस्ट पंहिंजा आहिनि उहे ॻाइनि था की किन जो ख़ासि जेको अंदाज़ आहे सो चपड़ी ते आहे, किन जो दंबूर ते आहे, किन जो बाजे ते आहे। एग्जैक्टली। पर ही उहो फनकार हो साईं हिनखे असां सभिनी शयुनि में ॾिठो आहे। जी हा। चपड़ी ते बि ॻाए थो, दंबूरो थो पते, माना टिनी शयुनि में बाजो पाण वॼाए ॻाए थो। इहो छा हो सर? ॾिसो न पहिरियों बुनियादी जेको हुनुर हुयो सोहराब फ़क़ीर जो उहो जेको हुनजो फैमिली बैकग्राउंड असीं ॿुधाया आयासीं त उहो जीअं पस मंज़र मां निकितो आहे ऐं गायकी त हू क्लासिकल गायक जी ॿुधे पियो छाकाणि त कहिड़ो बि रागी हुजे उहो जेकॾहिं उनजी इब्तिदा में क्लासिकल उनजी सिख्या न आहे त पोइ अॻिते हली उनखे वॾो को कोन मिलंदो, ब्रेक कोन मिलंदो, उहो थोरो घणो ॻाए ख़तमु थी वेंदो। ॿियो यादि रखो त
को बि जेकॾहिं राॻीअ लयकार सुठो न आहे त उहो पोइ सुठो ॻाइण वारो न थींदो। अच्छा, इन करे माशाल्लाह। पहिरीं दस्तरस जेका असांजे सुहरा फ़क़ीर जी आहे उहा लय ते आहे। तव्हां ॿुधो हूंदो आम तौर ते त इहो बेसुरो हली वेंदो, बेतालो कोन हलंदो। बेतालो न हलंदो आहे। हाणे सुहरा फ़क़ीर जी पहिरीं कमांड जेका आहे उहा त ताल ते आहे, माना ताल ते आहे। उन खां पोइ हू जॾहिं ॿुधंदो बि रहे पियो ऐं उनजा कन हिकिड़ो कन सुरा आहिनि त उहो राग बि पंहिंजे अंदर में लाहे पियो। ॿियो ख़ुशकिस्मती हुनजी इहा आहे त दरगाहुनि जे विच में आहे जिते सदारंगी राग चांडोकी रातियुनि में, मेलनि मलाकड़नि में, चौकियुनि में, काफ़ियुनि जूं महफ़िलुनि में त सोहराब जो जेको तस्कुर करण में आऊं ज़रूरु हिकिड़ो ॿियो, छाकाणि त हिकिड़े रईस फ़रोग़ साहब असांजो रेडियो पाकिस्तान कराची जो शाइर आहे, हू चवे थो त हुस्न को हुस्न बनाने में मेरा हाथ भी है, आप मुझको नज़रअंदाज नहीं कर सकते। त हीअ जो सोहराब खे असां एॾो झूमंदे ॻाईंदे बेख़ुदीअ सां परफॉर्म कंदे जेको ॾिसूं पिया ऐं पूरे एतमाद सां ॾिसूं पिया त इहो हुनखे एतमाद ॾियण वारियूं उहे हस्तियूं आहिनि जेको ए बी बुखारी साहब हितां नालो वरितो ऐं असांजे पीर इसहाक़ जान सरंदी। ख़ुशनसीबीअ सां ही ॿई प्रोड्यूसर असांजे रेडियो हैदराबाद जे शोबे मौसीक़ी जा बेताज बादशाह ऑफिसर हुया। ए बी बुखारी साहब उस्ताद मोहम्मद जुम्मन जी ज़िंदगी ते नज़र विझंदासीं त चवंदो त मूंखे शाह लतीफ़ ते ॻाल्हाइण में, ज़ेर ज़बर दुरुस्त करण में, दुरुस्त गायकी खे रिकॉर्ड करण में ए बी बुखारी साहब जो वॾो हथु आहे। हाणे इहो ई एक्सपर्ट जॾहिं बुखारी साहब उते हुनखे पास करे थो, माना हुनखे सोहरा फ़क़ीर में कुझु करणा नज़र आया आहिनि। सोहरा फ़क़ीर जो नालो ई हिकिड़ो ज़बरदस्त आहे। उहो फिरदौसी जो जेको शाहनामो आहे अशरफ, उन में हिकिड़ी कहाणी आहे रुस्तम ऐं सोहराब। अच्छा, उहे छा आहिनि? उहे वॾा बहादुर आहिनि, वॾा ताक़तवर आहिनि ऐं उनजा नाला ताक़त जो सिंबल आहिनि। सोहराब जो जेको तव्हीं ऐं हमेशह हुनखे ॾिसंदोसि त हू एॾी ताक़त सां ॻाईंदो। मूं पहिरियों रागी ॾिठो जेको आलाप करे त वञी आसमान खे छुए, वञी सितारनि खे पकड़े हुनजो आवाज़। त इहो हो असांजो सोहराब। इहो हुनजे नाले जो असर हो। जीअं चइबो आहे न त इसमें बा मुसमी हो, साईं हुनजो जहिड़ो नालो हो अहिड़ो ई हुनजो ॻाइण हुयो। त इहो त हुनखे हिकिड़ो एतमाद मिलियो ऐं हुनखे सुठा ज़बरदस्त प्रोड्यूसर मिलिया ऐं उनखे जेको दरगाही माहौल मिलियो, ख़ान साहब ख़ुर्शीद अली ख़ान मिलियो। इन्हनि सभिनी रंगनि में उहो जेके शाह साहिब चयो त रची जे रेडो थिया, उहो त हीअ रची रेडो थियल उन मां निकिरी आयो त पोइ सोहराब बि प्रूव कयो त मूंखे जेके कामिल उस्ताद मिलिया आहिनि आउं उन्हनि जो आमिल शागिर्द आहियां। वाह। अच्छा जी, अलाह शाह बुखारी साहब जी तव्हां ॻाल्हि कई अथई त माना हाणे आबदा परवीन जेका आहे उहा बि माना प्रूव करे थी त मुंहिंजो साईं जेको आहे सो मुंहिंजो मुर्शिद बि आहे ऐं मुंहिंजो उस्ताद बि आहे। ऐं काफ़ी जेके शयूं जेके ॾुखिया ॾुखिया लफ़्ज़ हूंदा ऐं इहो केॾी केॾी महिल साईं आउं वेंदो साईं वटि त फ़ोन ते इस्लामाबाद मां ऐं जेको आबदा परवीन साहिबा जेका त साईं बुखारी साहिब खां पुछंदी हुई। ऐं बुखारी साहिब ज़िंदगी में आउं सम्झां थो 5-8 माण्हू बि पास कया ऐं हिते माना हैदराबाद में मूंखे यादि आहे बुखारी साहिब जॾहिं पंहिंजो प्रोग्राम मैनेजर थी आयो त 2 माण्हू पास कया आहिनि ऑडिशन में, मूंखे अञा ताईं यादि आहे। हिकिड़ो मिठू मीरासी, ठीकु आहे न, ॿियो सोढो जोगी। इहो सोढो जोगी जेको आहे इहे ॿई गॾाया हुआ। मिठू मीरासी खे साईं ॾिठो, साईं ज़मा शाह मटियारी वारी जी महफ़िल माना कराईंदा हुआ त उन टाइम में राति जो विया। उन टाइम में पाण वटि प्रोड्यूसर हूंदो लाहौर जो ख़ान साहब नज़ाकत सलामत अली जो भाउ तसद्दुक़ हुसैन जानी चवंदासीं। जी हा साईं, तसद्दुक़ हुसैन जानी ऐं बुखारी साहब ऐं आउं बि गॾु हुउसि। पोइ हुनखे ॾिठई, पोइ तसद्दुक़ जानी जेको आहे बुखारी साहब चयो त मूंखे चई त बुखारी साहब इन्होंने उस पैरा पे गाया है कि मैं अभी परेशान हो गया हूँ। त बुखारी साहब चयो त अहिड़े माण्हू जी ऑडिशन आउं कंदुसि कोन, अहिड़े माण्हू ईअं रेडियो ते। पोइ रेडियो ते उनजा कलाम शायदि घटि हुआ या पोइ एतिरी रिकॉर्डिंग न थी सघी, पर आउं सम्झां थो इहो बुखारी साहब जो कंट्रीब्यूशन हो त इहे 2 टे आर्टिस्ट कई। ऐं हूअं बि पंहिंजो नसीर भाई तव्हां त प्रोड्यूसर माशाल्लाह रहिया आहियो त के माण्हू वरी प्रूफ कंदा आहिनि दादा आउं मूंखे फलाणे माण्हू पास कयो या के प्रूफ कंदा आहिनि त फलाणो मुसीकार हो त आउं सम्झां थो त जेको प्रूफ करे थो पंहिंजो सोहरा फ़क़ीर त उहो बुखारी साहिब जे नाले सां करे थो। अच्छा, उन खां पोइ साईं जेको अंदाज़ आहे हिन जो उहो ॾिसो कोन था त माना जेका तव्हां ॻाल्हि कई त इहो छा इहो फन हो या हुनखे ख़ुदा जे तरफ़ां का ॾात हुई जो हुनजो जेको पिच हूंदी जेका ॻाल्हि हूंदी उहा इलाही मथे हूंदी। अशरफ, छा आहे त असांजो सोहरा फ़क़ीर जीअं माई भागी मीडिया में देर सां आई आहे न, पहिरीं शादियूं मुरादियूं गाईंदी रही, महफ़िलूं उते कंदी रही, पर ही असांजो सोहरा फ़क़ीर बि जेको आहे उहो बेसिकली त उन्हनि खे मीडिया त मुयसर ई कान्हे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त जीवणी बाई हुजे, माई भागी हुजे या असांजो सोहरा फ़क़ीर हुजे, ही दरअसल
मैदानी ॻाइण वारा आहिनि जिन खे माइक त मुयसर ई कोन हुयो हा हा रेडियो त अंदरि स्टूडियो में हिकिड़ी उनखे पोइ महदूद थी था वञनि महदूद था थी वञनि हलिया त हाणे बेसिक ट्रेनिंग जेका हुई स्वरा फ़क़ीर वटि ॻाइण जी उहा मैदानी रंग जी हुई वाह मैदानी रंग बि कहिड़ो गुंड खोल दीदार विखाओ मैं आया मुख विखण ही सखी कबूल मोहम्मद साईं ॿाहिरि अचनि पिया असां पाण पंहिंजे अखियुनि सां 1980-81 में जॾहिं असीं दरगाह ते वेंदा हुआसीं सचल साईं मेले में त हू जमशेद फ़क़ीर या फौलाद फ़क़ीर ही पोड़ा पे थिया ऐं ही पंहिंजे विचोली उमिरि में हुया अच्छा, ऐं पंहिंजे सुंग सां जॾहिं हिननि जो गुंड खोल दीदार विकाओ मैं आया मुख ऐं जो आसमान सितारनि सां जरकी वञे अहिड़ो हिननि जो पर ख़ुशनसीबी हिननि जी थी त वरी हिननि खे रेडियो मुयसरु थियो उहो इन्हनि खे घर घर मक़बूल करण में हिन जो नालो पहुचाइण में रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ऐं जहांगीर कुरैशी साहिब खे सलाम पेश कंदुसि उहो असांजो कलीग आहे हू एतिरो त सुठो रिकॉर्डिस्ट आहे अशरफ जो आउं जहांगीर साहिब सां कोन ठहंदोसि पर आउं जॾहिं हुनजी रिकॉर्डिंग ॿुधंदोसि त जहांगीर तोखे मुंहिंजा 7 खून माफ़ आहिनि तूं एॾो हसीन रिकॉर्डिस्ट आहे एॾी बैलेंस रिकॉर्डिंग आहे त हाणे जहांगीर साहिब नसीर सुमरो साहिब इरशाद अहवान साहिब ही सभु म्यूज़िक लवर प्रोड्यूसर हुया ख़ैरपुर में हाणे छापियो रिकॉर्ड थे गमदिल फ़क़ीर जो जेको गलियां प्रेम नगर दियां हज़रत इश्क घुमाई या वरी रुख रांझन मां मुनीर हुया साडा दमदम साह सुधीर हुया ही साईं ख़ुश ख़ैर मोहम्मद जी जेका काफ़ी अॻ में बि ॻायल हुई ऐं घुंड खोल दीदार विखाओ पोइ वरी जॾहिं शाह लतीफ़ जो स्टेज ऐं हमीद आख़ून साहिब हिननि खे मिलिया आहिनि उन ते असां अॻिते ॻाल्हि कंदासीं त स्वरा फ़क़ीर नेशनल मां इंटरनेशनल थी वियो वाह वाह साईं अच्छा इहो हाणे साईं नेशनल मां इंटरनेशनल थी वियो ऐं इन खां पोइ दुआ आहे त ॿिया पोइ नेशनल खां इंटरनेशनल थियनि पर नसीब भाई हाणे छो न स्वरा फ़क़ीर जो ही जेको आहे सो कलाम ऐं काफ़ी जेका आहे काफ़ी जेकी ॻायूं आहिनि सचल साईं जूं ॻायूं आहिनि पर ॿियनि शाइरनि जूं बि ॻायूं आहिनि त मजबूर साहिब खे चऊं था त असांखे हीअ काफ़ी ॿुधाए ऐं ॾेखारियो उन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदा